दोस्तों मंसूर खान कॾहिं बि ज़बरदस्ती सां कौन सां शादी न कंदो। जॾहिं बि हू शादी कंदो उनजे मालिकनि जी मर्ज़ी जे मुताबिक़ कंदो। हुनजा मालिक परेशान आहिनि त मतां वाक़ई ज़बरदस्ती ही को कोर्ट में शादी करे। ऐं मंसूर खान बार बार वाज़े हुनजे मालिकनि खे बि चई रहियो आहे रहज़न वारनि खे कोर्ट में मां कॾहिं बि शादी न कंदुसि। जॾहिं बि कोन सां शादी कंदुसि त मां तव्हांजी मर्ज़ी सां ऐं इज़त एहतराम सां निकाह कंदुसि, उहो बि जेको आहे रस्मनि रवाजनि जे हिसाब सां। मां को बदनाम न तव्हांखे करणु चाहियां थो, न बदनामी वारी ज़िंदगी पाण गुज़ारणु चाहियां थो, न पंहिंजी जंहिंसां मां निकाह कंदुसि न उन जे मथां को दाग़ लॻाइणु चाहियां थो। रहज़न वारनि खे इन शइ जो भउ बि आहे मतां इहो शइ ईअं करे, लेकिन कहिड़े बि तरीक़े सां रहज़न वारा कूंज खे मंसूर खान खां वठी वेंदा हीलनि हालनि सां, मिड़े हेॾो होॾो दिलासा ॾेई पक ॾेई त असां न मारींदासीं। पोइ बि मंसूर खान आख़िर में इहा ॻाल्हि करे छॾींदो, हीअ शइ तव्हांखे त मां ॾियां थो, लेकिन हे मतां कोशिशि करे तव्हां ॿिए हंधि परिणायो, इहा कोशिशि कॾहिं बि न कजो। कल्ह बि ही मुंहिंजी हुई, अॼु बि मुंहिंजी आहे, हीअ अमानत मुंहिंजी तव्हां वटि आहे। मां इज़त ऐं एतिराम सां तव्हांजो रिश्तो खणी ईंदुसि ऐं तव्हां खां इन जे तारीख़ वठंदुसि शादी जी, ऐं मां निकाह कंदुसि ऐं शानवाज़ ख़ान शैतानी ज़रूरु कंदो।